अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरी टीवी न्यूज़ में वलीकार आउं मानवी थी सिर्फ़ा पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। नियाज़ी सरकार आवाम के अकेलो परिस्थितियों है। पीपी चेयरमैन पारा बलूचिस्तानी वसात सबब थियल नुकसान ते अफसोस गुज़ार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो पीपल्स पार्टी बरसात मुतासिन सां गॾु बीठल आहे। बलूचिस्तान में तासीन बरसातन सबब शदीद नुकसान ते ॾुख पहुतो आहे। बरसातन सबब कोयटा, गवादर, कोहिलो, सिटी ऐं ज़ियारत में आवाम खे वॾो नुकसान पहुतो। वफ़ाक़ी सरकार बरसात मुतासिर जी सहायता लाइ पूरी इमदादी कार्रवाई शुरू करे। हुकूमती इदारा ऐं ऑफिसर मुल्क जे पुठिते मनसूबे जी मदद लाइ ज़िम्मेवारियूं अदा कनि। मकानी चूंड वेझो ईंदड़ मासियम में हिक ॿिए जा मुखालिफ़ रहंदड़ गॾिजी विया आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो पीटीआई मुतहिदा ऐं जमात इस्लामी खे एतिराज़ आहे त ॿुधाइनि अवामी ख़िदमत में रंडक बर्दाश्त न कई वेंदी। का बि हुकूमत न चाहींदी त अवाम ॾुखियाई में हुजे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त तरक़ियाती कमनि में मुदाख़लत खां पासो कयो वञे। वॾे वसीअ रोडनि जी तामीर लाइ फंड गॾु कयो आहे। जल्द कमु शुरू थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में राणा शमीम खिलाफ तौहीन अदालत केस जी ॿुधणी। राणा शमीम पारां अदालत जो हर फ़ैसिलो क़बूल करण जो अज़म। राणा शमीम, मीर शकील रहमान, साफ़ी अंसार वासी, आमिर गोरी खिलाफ तौहीन अदालत केस में पर्दे जुर्म लागू करण जी कार्रवाई मुलतवी। अदालत पारां धुरियुनि खे सोचण जो मौक़ो ॾिनो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट रावलगंज भरिसां ठाहियल नेवी सेलिंग क्लब जे दावत कयल कानूनी करार ॾई छॾी। जस्टिस अतर मिनल्ला महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे नेवी सेलिंग क्लब खे 3 हफ़्तनि अंदरि ट्रायल जो हुकुम जारी करे छॾियो। अदालत पंहिंजे मुख़्तसिर फ़ैसिले में चयो आहे त सेलिंग क्लब गैर क़ानूनी आहे। 3 हफ़्तनि में ॿुधायो वञे। फ़ौज जो अहम स्टेटस आहे जंहिंजो मैंडेट आइन में ॿुधायो वियो आहे। नेवी जो इख्तियार नाहे त रियल एस्टेट वेंचर करे। रियल एस्टेट बिज़नेस लाइ इदारे जो नालो इस्तेमालु नथो करे सघे। अथॉरिटी के इहो इख्तियार न हो त नेवी के एनओसी जारी करे हा। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि मैक्रो इकनॉमिक सलाहकारी ग्रुप जो इजलास। मुआशी सतह ते हुकूमती कामयाबियुनि जो जामे जाइज़ो पेश कयो वियो। वज़ीर आज़म पारां माण्हुनि जी मुआशी हालत में वेठे लाइ मंसूबनि ते अमल करण जी हिदायत। वज़ीर आज़म इजलास में ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान कोरोना जो मुक़ाबिलो करण में गैर मामूली कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। स्मार्ट लॉकडाउन, समाजी तहफ़्फ़ुज़ जे प्रोग्राम, सब्सिडी मशक़ खे अॻिते वधायो। हुकूमत जा 3 साल मुआशी कामयाबी जी कहाणी आहे। वाद जी शरत 4% खां वधीक रहण जो इम्कान आहे। नाहिल हुकूमत मुल्क के पत्थरवारी दौर में ढके छॾियो आहे। नाहिल हुकूमत मरियल रही त हालतूं वधीक ख़राब थींदियूं। पीपल्स पार्टी जे अख़बार सेनेटर शेरी रहमान चयो आहे त घरेलू वापेदारनि खे गैस मिले थी, न वरी सनती इदारनि खे LPG सिलेंडर ऐं काठियूं महांगियूं थी वियूं। सख़्त सीअ में माण्हुनि वटि मानी पचाइण लाइ गैस न आहे। टेक्सटाइल जी सनत खे गुज़िरियल महीने $520 मिलियन जो नुक़सान थियो। सियारे जी शुरूआत खां अञा ताईं गैस जो बहिरान जारी आहे। केतिरनि ई महीननि खां गैस जी बंदिश सबब शहरी सख़्त परेशान आहिनि। कराची के 257 MMCF गैस जी लोड शेडिंग जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान बलूचिस्तान जे वॾे वज़ीर खां सूबे में बरसातनि सबब थियल नुक़सान जी रिपोर्ट तलब करे वरिती। NDMA के गवादर ऐं तुर्बत जे मुतासिरनि खे फौरी इमदाद पहुचाइण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त बरसात मुतासिर जी हर मुमकिन मदद कई वेंदी। मुल्क में कोरोना वायरस केसनि जो अघु ॿीहर वधण लॻो। MCOC पारां 1293 केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना में के 6 मरीज़ सिहत में था। हाकारी केसनि जी शरह 2.52% रही।
सेहतवारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेशो चयो आहे कराची में ओमिक्रॉन जा 170 केस साम्हूं आया आहिनि। रोज़ानो 500 जे लॻभॻि कोरोना जा केस साम्हूं अची रहिया आहिनि। लॉकडाउन जो फ़ैसिलो अस्पतालनि जी हालत में मरीज़नि जे अंगनि खे ॾिसंदे कयो पियो। सिंध जे सेहतवारी वज़ीर जी सदारत हेठि हैदराबाद में इजलास। लाॻापियल ऑफिसरनि खे सिंध जे समूरे ज़िलनि में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जासूस जेको हदफ़ हासिल करण जी हिदायत। सिंध सरकार पारां नौकरी न कंदड़ ऐं घरेलू औरतुनि खे घर घर वञी कोरोना जी वैक्सीनेशन करण जो ऐलान। सिहत जे पार्लिमानी सेक्रेटरी तासिर जुमरो मौजूद घरेलू औरतुनि जी वैक्सीनेशन घटि हुजण करे ओमिक्रॉन तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। घरेलू औरतुनि जी वैक्सीनेशन जो हंगामी मंसूबो शुरू कयो पियो वञे। घर घर वञी औरतुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। कोरंगी मलीर ऐं सिलियोबर जे कुझु इलाइक़नि में औरतुनि जी वैक्सीनेशन तमामु घटि थी आहे। WHO सॼी दुनिया खे कोरोना वैक्सीन जी फ़राहमी यकीनी बणाइण जी हिदायत कंदे ॼाणायो आहे त ओमिक्रॉन जा 80% मरीज़ अहिड़ा आहिनि जिन जी वैक्सीन नाहे कई वई। सिहत जे आलमी इदारे जे डायरेक्टर टेड्रोस मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त दुनिया जा 109 मुल्क जुलाई ताईं वैक्सीन फ़राहमीअ जो हदफ़ हासिल न करे सघंदा, जॾहिं त 60 मुल्क 10 सैकड़ो शहरनि खे वैक्सीन फ़राहम न करे सघिया आहिनि। ओमिक्रॉन जो ज़ोर घटि आहे पर इन खे नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। लाड़काने में पुलिस पारां मुक़ाबले में ॾुहारी मारण जी दावा। पुलिस मौजूद दोदाई माइनर बैट सां मुक़ाबले में मुबैना ॾुहारी गुलाब फरीद कोश माची वियो। माजीवल गुलाब फरीद जो तालुक़ु टिबाऊ कोश सां आहे। पुलिस सुभाणे त माजीवल ख़िलाफ़ लाड़काने जे केतिरनि ई थाणनि ते क्रिमिनल केस दाख़िल थियल आहिनि। DIG हैदराबाद नशे आवत सुपारी विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि दादू ज़िले जे 2 SHOs खे बरतरफ़ करे छॾियो। ॿी सेक्शन थाणे तारकोट प्रॉपर्टी में शामिल करोड़े रुपयनि जूं नशे आवत सुपारियूं विकिणे छॾियूं। केस जी जांच में SHO मंसूर मस्तोई ऐं SHO गुलाम हैदर पवर खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो। DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह जांच कमेटी जी रिपोर्ट बाद ॿी सेक्शन थाणे दादू जे ॿिनि अॻूणनि SHOs खे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो। थर जा मासूम ॿार बदस्तूर मौत जी मारीअ जे मुंहं में खुराक जी कोट ऐं वक़्तल बीमारियुनि सबबि वधीक टे ॿार हयातूं विञाए वेठा। सिविल अस्पताल मिठी में हलंदड़ महीने पोती ॿारनि जो अंग वारा थी वियो। नंगर पार करण जी अदालत कानून जड़ जी कटाई खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। अदालत पारां मशीनरी खणी वञण ऐं कैंप ख़त्म करण जो हतमी फ़ैसिलो जारी। लाॻापियल अमलदारनि जी रिपोर्टुनि जी रोशनी में अदालत फ़ैसिलो जारी कयो। अदालत हुकुम ॾिनो त हुकुम न मञींदड़ कंपनियुनि ख़िलाफ़ 188 PPPC तहत केस दाख़िल कयो वेंदो। मुक़ामी माण्हुनि जो पैमाल जे खुराक जो ज़रियो कानून जड़ आहे। कानून जड़ ते बरसाति पवण सबबि मुक़ामी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। थधि में इज़ाफ़ो। कराची लाड़कानो शिदातकोट नवाबशाह मीहर रियासती खानमोह जोही में मींहुं पियो। बिरिया रोड हयात पिताफी डेगरी फ़कीराबाद मेरापुर सिटाचा टंडो मस्ती रानीपुर पडीदन ऐं ॿिनि शहरनि में बि बरसात। केतिरनि इलाइक़नि में बिजली बंदि थी वई। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। ओला वारियुनि हवाउनि जो सिलसिलो कराची खां निकिरी वियो। वधीक बरसाति जो इम्कान घटिजी वियो।